महमूद खान अचकसई मुखालिफ दुरकवाण मुकर्रर थी वफ़ाक़े नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो आहे। स्पीकर मुखालिफ दुरकवाण जो नोटिफिकेशन बैरिस्टर गोहर हवाले करे छॾियो। महमूद खान अचकसई मुखालिफ दुरकवाण मुकर्रर थी वफ़ाक़े नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो आहे। स्पीकर मुखालिफ दुरकवाण जो नोटिफिकेशन बैरिस्टर गोहर हवाले करे छॾियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया महमूद खान अचकसई मुखालिफ दुरकवाण जो अवां खे ॿुधायूं पिया त मुक़ररु थियो आहे, नोटिफिकेशन पिण जारी थियो आहे। स्पीकर मुखालिफ दुरकवाण जो नोटिफिकेशन बैरिस्टर गोहर हवाले कयो। महमूद खान अचकसई मुखालिफ दुरकवाण मुक़ररु थी वफ़ाक़े नोटिफिकेशन जारी थियो आहे। स्पीकर मुखालिफ दुरकवाण जो नोटिफिकेशन बैरिस्टर गोहर हवाले करे छॾियो। महमूद खान अचकसई मुखालिफ दुरकवाण मुक़ररु थी वफ़ाक़े नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो। स्पीकर मुखालिफ दुरकवाण जो नोटिफिकेशन बैरिस्टर गोहर हवाले करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, आगा कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? अॼु स्पीकर सरदार अयाज़ सादिक तरफ़ां जेको क़ौमी असम्बली में मुखालिफ़ जे अॻवान वारो जेको मामिलो हो उनखे अॼु बाज़ाब्ता तौर ते हल करे छॾियो। ऐं इन सिलसिले में जॾहिं क़ौमी असम्बली जो इजलास हली रहियो हो उन ई दौरान जेको आहे सो स्पीकर सरदार अयाज़ सादिक अपोजिशन जे अॻवाननि ख़ासि तौर ते बैरिस्टर गोहर ऐं महमूद खान अचकसई खे इन ॻाल्हि जो इशारो कयो त जेके अपोजिशन लीडर जो जेको मामलो आहे उनखे अॼु हल कयो वेंदो ऐं तव्हां जेको अपोजिशन अॻवान आहियो उहे जेके सो मुंहिंजे चैम्बर में अची मुलाक़ात कयो ऐं वेहो त तव्हांखे जेको अपोजिशन लीडर जे मुक़ररी जे हवाले सां जेको नोटिफिकेशन आहे उहो जेको आहे सो तव्हांखे हथ में ॾियूं। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो कुझु मिंट पहिरीं जेको आहे सो स्पीकर सरदार अयाज़ सादिक जे हुकुम ते क़ौमी असम्बली में अपोजिशन लीडर ऐं अपोजिशन तरफ़ां जेको नालो ॾिनो वियो महमूद खान अचकसई जिन ते 72 क़ौमी असम्बली जे मेंबरनि अपोजिशन जे मेंबरनि सयूं करे ऐं कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे सो अपोजिशन लीडर जे मुक़ररी जे हवाले सां जेकी दरख़्वास्त कई उहा स्पीकर खे ॾिनी। ईअं ई अॼु जेको आहे सो बाज़ाब्ता तौर ते क़ौमी असम्बली में अपोजिशन लीडर जे मुक़ररीअ जो जेको नामज़द करण जे हवाले सां जेको नालो हो महमूद खान अचकसई उनजी मंज़ूरी ॾींदे जेको नोटिफिकेशन आहे उहो बाज़ाब्ता तौर ते जारी कयो वियो आहे। अहिड़े अपोजिशन लीडर जो नामज़द थियण खां पोइ अपोजिशन अॻवाननि बाज़ाब्ता तौर ते इन ॻाल्हि जी जेको आहे साराह कई त स्पीकर सरदार अयाज़ सादिक जो ऐं अपोजिशन लीडर जे मुक़ररी जे हवाले सां ऐं तक़रीर जे हवाले सां जेको किरदारु हो उहो यकीनन साराह जोॻो हो ऐं हुन जेको आहे सो हिकु अहम किरदारु अदा कयो। ऐं अॼु जेको अपोजिशन लीडर जे मुक़ररी वारो जेको मामिलो हो उहो बाज़ाब्ता तौर ते हल थी वियो आहे। इन सिलसिले में क़ौमी असम्बली जे स्पीकर में जेको आहे सो अपोजिशन लीडरनि सां पहिरीं स्पीकर जी बि मुलाक़ात थी ऐं मुलाक़ात खां पोइ उन्हनि खे इहो चयो वियो त अॼु जेको आहे सो बाज़ाब्ता तौर ते अपोजिशन लीडर नामज़द करणु मुक़ररु करण जे हवाले सां जेको नोटिफिकेशन आहे उहो जारी कयो वेंदो। ऐं हाणे जेको आहे सो कुझु देरि पहिरीं जेको आहे सो अपोजिशन लीडर जे मुक़ररी जे हवाले सां महमूद खान अचकसई खे अपोजिशन लीडर मुक़ररु करण खां पोइ जेको नोटिफिकेशन आहे उहो PTI जे चेयरमैन बैरिस्टर गोहर खे नोटिफिकेशन हथ में ॾिनो आहे ऐं बाज़ाब्ता तौर ते जेको नोटिफिकेशन आहे उहो बि जारी कयो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको अपोजिशन लीडर जे मुक़ररी वारो जेको मामिलो अॼु जेको आहे सो हल थी वियो ऐं नोटिफिकेशन बि जेको आहे सो जारी कयो वियो आहे। जी महिरबानी वांजी नज़ीर आगा करण लाइ।